अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे उस्ताद जलाल चांडवी जे मोबी पुट दिलबर जलाल चांडवी जे बारे में कुझु तफ़सील ॿुधाईंदासीं। उस्ताद जलाल चांडवी जो दिलबर जलाल चांडवी जेको पुटु आहे उहो हूबहू उस्ताद जलाल चांडवी जहिड़ो आहे ऐं हुनजी ॻाइणी, हुनजो फन जो मुज़ाहिरो जेको आहे, हुनजी उथणी वेहणी, यकतारे खे पकड़णु ऐं चपड़ी खे पकड़ण जो स्टाइल ऐं खरताल चपड़ी खे हवा में झूमाइण जो स्टाइल सभु जेको आहे उस्ताद जलाल चांडवी जहिड़ो आहे। ऐं जेॾीमहिल उहो दिलबर जलाल चांडवी ॻाइणु शुरू कंदो आहे त तव्हांखे ईअं लॻंदो त उस्ताद जलाल चांडवी साॻियो ॻाए पियो। दिलबर जलाल चांडवी जेको आहे पंहिंजे वक़्त जो जेको आहे तमामु मशहूरु फ़नकार ऐं मसरूफ़ फ़नकार आहे ऐं इन ॻाल्हि में को बि शक न आहे त जलाल चांडवी जेको सिंध वासियुनि में तमामु घणो मशहूरु थियो ऐं जेके बि हितां जा जेके ॿिया फ़नकार आहे उहे उस्ताद जलाल चांडवी जे अॻियां जेके आहे टिकी कोन सघिया। ईअं ई दिलबर जलाल चांडवी जेको सिंध जो जेको मायानाज़ फ़नकार आहे, अॻिते हली करे वक़्तु अहिड़ो ईंदो जो दिलबर जलाल चांडवी जे अॻियां को बि फ़नकार जेको आहे बीह न सघंदो। उस्ताद जलाल चांडवी हिकु दफ़े अल अख़बार खे जेको आहे तफ़सीली इंटरव्यू ॾिनो ऐं उस्ताद जलाल चांडवी उन में चयो त हिन वक़्तु सही अॻिते हली सिंध ऐं सिंधी वासी जेको आहे जलाल चांडवी खे यादि कंदा। जलाल चांडवी जे मोबी पुटु दिलबर जलाल चांडवी वाक़ई इहो साबित करे ॾेखारियो आहे उहो सिंध जे बबर शेर फ़नकार जलाल चांडवी जो सही जानशीन आहे। ऐं दिलबर जलाल चांडवी तमामु थोरे वक़्त में मुल्क अंदरि ऐं ॿाहिरि मुल्कनि में पंहिंजे फ़न जो शानदार मुज़ाहिरो करे मञता माणे चुको आहे। ख़ासि तौर ते राग ॻाईंदे जॾहिं वजद में अची तेज़ अंदाज़ में चपड़ी वॼाईंदो आहे त सफ़ा जलाल चांडवी जूं सिकूं पियो लाहींदो आहे। दिलबर जलाल चांडवी जो जेको आहे चहिरो, हुनजो स्टाइल, हुनजी शकल, हुनजी सूरत बिल्कुलु हूबहू उस्ताद जेको आहे जलाल चांडवी जहिड़ी आहे। दिलबर जलाल चांडवी जंहिं अंदाज़ ऐं रफ़्तार सां अॻिते वधी रहियो आहे उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं सिंध अंदरि हर तरफ़ संदसि नालो ऐं चर्चो हूंदो। दिलबर जलाल चांडवी खे घुरिजे त हू आम घटि मयार वारनि शाइरनि बदिरां सिंध जे अहम शाइरनि जी कलामनि मां राग जी चूंड करे सूफ़ियाणो राग ऐं सिंध जा क़ौमी गीत ई खेसि वधीक इज़त ॾियारींदा। ऐं उहो वक़्तु ईंदो जॾहिं दिलबर जलाल चांडवी जेको आहे मुल्क मशहूरु थी वेंदो ऐं हर जाइ ते उस्ताद दिलबर जलाल जी जेका धूम मचियल हूंदी ऐं माण्हू पंहिंजी काजनि जी दावतनि में बि दिलबर जलाल चांडवी खे घुराईंदा ऐं शादी जूं तारीख़ूं तइ करण खां अॻु में दिलबर जलाल चांडवी खां वक़्तु वठंदा। बिल्कुलु उन तरह जीअं उस्ताद जलाल चांडवी खां राग जूं जेको आहे उहा तारीख़ वठंदा हुआ त बाबा हाणे शादी कयूं था, हाणे तव्हां तारीख़ ॾियो त कहिड़े ॾींहुं तव्हां वांदा आहियो जेको असांजी शादी ते ईंदो ॻाईंदो त असां उहा शादी वारी तारीख़ रखूं। पोइ उस्ताद जलाल चांडवी उहा तारीख़ ॾींदो त पोइ शादी जी उहा तारीख़ तइ कंदा। ईअं वक़्तु अहिड़ो ईंदो जो अॼु दिलबर जलाल चांडवी बि उन मक़ाम ते पहुतल आहे ऐं दिलबर जलाल चांडवी खां बि काफ़ी माण्हू जेको न उहा ई साॻी तारीख़ वठंदा आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका दिलबर जलाल चांडवी ऐं उस्ताद जलाल चांडवी में साॻी ॻाल्हि आहे पीउ पुटनि में, उहा इहा आहे जो इन्हनि में लालच न आहे, हिर्स कोन्हे, अदावत कोन्हे, हिक ॿिए जो साड़ कोन्हे, हसद कोन्हे। माना ही कंहिंखां न सड़नि था न कुझु, बसि सदाईं ख़ुशि रहनि था, सदाईं खिलंदा रहनि था। हाणे ही ॿाहिरि जेके आहिनि उस्ताद जलाल चांडवी जा जेके पुट आहिनि, कलंदर बग़ जलाल आहे ऐं दिलबर जलाल चांडवी आहे, ही हमेशह ख़ुशि रहनि था, कंहिंखां साड़ ॿाड़ कोन था कनि। पोइ इन्हनि खे अलाह वधायो वियो आहे ऐं हर को इन्हनि खे चाहे थो। ॻोठ खां वेंदे झर झंग ताईं, पोइ झर झंगनि खां वेंदे शहरनि ताईं, शहरनि खां वेंदे माना ॿाहिरें मुल्क ताईं
दिलबर जलाल चंडी जी धूम आहे ऐं हर को दिलबर जलाल खे जेको आहे चाहे थो। ऐं दिलबर जलाल चंडी खां हाणे सकावत खातो जेको आहे उहो बि प्रोग्राम कराए थो ख़ासि। पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मेलो हुजे, कलंदर शहबाज जो मेलो हुजे, सचल शर्मा जो मेलो हुजे, दिलबर जलाल चंडी खे ख़ासि दावतूं ॾेई करे हुते घुराइनि था। हाणे अॼु जेको आहे दिलबर जलाल चंडी उस्ताद जलाल चंडी जी माना पकु जानशीन आहे ऐं साॻी खड़ताल, साॻी चपड़ी, हर शइ साॻियो स्टाइल, सिधी टोपी निड़ ते। बसि हुनजे जेको आहे यख़्तार आहे हुनजे मोड़ ते रुॻो लिखियलु आहे बसि दिलबर जलाल चंडी। ऐं पहिरियों जेको उस्ताद जलाल चंडी जो जेको यख़्तारो हूंदो हुनजे मोड़ ते लिखियलु हूंदो बबर शेर उस्ताद जलाल चंडी। हाणे इहो रुॻो फ़र्क़ु रहिजी वियो आहे, बाक़ी सभु साॻियो आहे। ऐं दिलबर जलाल चंडी खे अलाह ताला एतिरो हुस्न ॾिनो आहे ऐं जेको माण्हू ॾिसंदो आहे बसि हुन ते आशिक़ थी पवंदो आहे, चवंदो आहे छा त हुस्न ॾिनो आहे। हू बि उस्ताद जलाल चंडी जहिड़ो आहे। उस्ताद जलाल चंडी दिलबर जलाल चंडी में को फ़र्क़ु कोन्हे। ॿिन्हिनि जेका पीउ पुट जी जेका ॻाइण जो स्टाइल आहे, हर स्टाइल माना वेहण खां वठी ॻाइण ताईं ऐं हलण ताईं, फिरण ताईं, महफ़िल में अचण ताईं, माना जेको स्टाइल आहे साॻियो ई साॻियो स्टाइल आहे। ऐं तव्हां जॾहिं उस्ताद जलाल चंडी जी तस्वीर ऐं दिलबर जलाल चंडी जी तस्वीर खे गौर सां ॾिसंदो त तव्हांखे ॿिन्हिनि पीउ पुटनि जी जेका स्टाइल ऐं जेका शक्ल सूरत सभु हिकु जहिड़ी लॻंदी। बसि थोरो इहो फ़र्क़ु आहे जो उस्ताद जलाल चंडी जेको आहे थोरा शेपर जेको वॾा रखंदो ऐं दिलबर जलाल चंडी जेको आहे थोरा शेपर जेको आहे नंढा थो रखे, त इहो फ़र्क़ु आहे। बाक़ी ॿियो को फ़र्क़ु कोन्हे। ऐं थी सघे उस्ताद जेको आहे दिलबर जलाल अॻिते हली साॻा ई जेको उस्ताद जलाल चंडी जीअं शेपर रखे ऐं ख़ूबसूरत जवान लॻे। हाणे फ़र्क़ु रुॻो इहो आहे, जंहिं ॾींहुं उस्ताद दिलबर जलाल चंडी जेको आहे उस्ताद जलाल चंडी जहिड़ा शेपर रखिया न, मां चाहियां थो त को बि फ़नकार हिन जे अॻियां बीह न सघंदो, छो जो रुॻो शेपरनि जो फ़र्क़ु आहे। बाक़ी त शक्ल सूरत सभु कुझु साॻियो स्टाइल आहे, हर शइ आहे। ऐं उस्ताद जलाल चंडी जो पुटु आहे ऐं वॾो फ़न आहे हिन में, वॾो ॻाइण जो स्टाइल आहे। ऐं उस्ताद जलाल चंडी खे जेको आहे दिलबर जलाल चंडी तमामु दादलो हो उस्ताद जलाल चंडी जो पुटु। ऐं उस्ताद जलाल चंडी हिनखे खेसि पढ़ायो, हिनखे जेके प्राइवेट स्कूलनि में पढ़ायो, त वॾी महिनत कई पंहिंजे औलाद ते त बाबा मन को पढ़ी वञे, असांजो नालो रोशन करे। पर दिलबर जलाल चंडी जेको आहे ॻाइणु वॼाइणु शुरू कयो ऐं ॻाइण में जेको आहे उस्ताद जलाल चंडी खे जेको आहे फ़न खे जेको आहे ज़िंदा रखियईं ऐं फ़न खे हलाईंदो आयो। ऐं इन फ़न जे करे हाणे जग मशहूरु थी वियो आहे ऐं जिथे वञे थो त वरी उस्ताद जलाल चंडी जे करे हुनखे इज़त मिले थी।